नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त टंडो ड्याम मां खबर ॾींदा हलूं। टंडो ड्याम में क़ौमी शाहराह बाईपास ते शिया उलमा काउंसिल ऐं GSO पारां मचसाने खिलाफ़ अलामा गुलाम रज़ा सिरेवाल, ज़मीर हुसैन सुमरो, अदीब अली आज़ाद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में धरणो हयो वियो। धरणे में शरीक लबेक लबेक या हुसैन जा नारा हणी रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मचसाने जी पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी हज़ारा बिरादरी जे बेगुनाह मज़दूरनि खे शहीद करे दहशतगर्दनि इहो पैगाम ॾिनो आहे त हू रियासत खां वधीक ताक़तवर आहिनि। हुकूमत के घुर्जे त साने में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ्तार करे मक़तूलनि सां इंसाफ़ कयो वञे। धरणो सुबुह 10 बजे खां वठी अञा ताईं हलंदड़ आहे। धरणे सबबि ईंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई। जीअं त पूरे पाकिस्तान में हिन वक़्तु सूरत हाल इहा लॻी पई आहे जो कोयटा जे सानिहे ते तमामु अहले सुन्नत बिरादरान उन में हर कम्यूनिटी सां असां सां गॾु आहिनि ऐं जेसिताईं मुतालबात शहदा जे वरसा जा मुतालबात पूरा नथा थियनि तेसिताईं ही पूरी सिंध में पाकिस्तान में सिंध ख़ुसूसन सिंध में धरना जारी आहिनि ऐं हिन खे अगरि मुतालबात जी मंज़ूरी न थी त इन एहतजाज ऐं धरणे जो दाइरो वसी कयो वेंदो। मञणु खपे हुकूमत खे, छो जो असीं बि मुल्क जा शहरी आहियूं, हिन ई मुल्क जा शहरी आहियूं, मुल्क जा वारिस आहियूं ऐं हिकु कम्यूनिटी सां शिया हज़ारा कम्यूनिटी सां एॾो 22 सालनि खां वठी तशद्दुद थींदो अचे, ज़ुल्म सितम थींदो अचे। उनखे कंहिं रोकण जी न को हुकूमत, न को इदारो, न को इस्टेब्लिशमेंट इदारो, न मुक़निना, न अदलिया, न कंहिं क़िस्म जो को बि को रद्द अमल कोन पियो अचे। इन मैसेज पर पूरी दुनिया में पाकिस्तान जो इमेज डाउन थींदो वञे, मोरल डाउन थींदो वञे, इंतिज़ामिया जो, हुकूमत इदारनि जो, हुकूमत जे जेके आहिनि इंटेलिजेंस इदारा आहिनि उन्हनि जो मोरल डाउन थींदो वञे। असीं सम्झा थो मुकमिल तौर ते नाकाम थी चुकी आहे। वज़ीर आज़म खे बाइज़त तरीक़े सां इस्तीफ़ा ॾियणु खपे। मीडिया जे हवाले सां मीडिया जो किरदारु कुझु हद ताईं बहितर आहे। असांखे अफ़सोस आहे जो मीडिया उन नहज ते अञा ताईं असांजो मुकमिल शहदा जो या मुज़ाहिरीन जो का उनखे अहमियत अञा ताईं उहा कान ॾिनी आहे जेका ॾियणु खपे। गुज़ारिश कंदासीं मीडिया जे साफ़ हिकु सुतून आहे मुल्क जो, मीडिया हिकु सुतून आहे। इन हवाले सां असां ताउन करे ज़ुल्म खे, ख़ालिस्तन ज़ुल्म आहे, इंसानियत जी क़त्ल आहे ऐं मीडिया बि बहितरीनु किरदारु रहियो आहे ऐं मज़ीद असीं ख़्वाहिशमंद आहियूं। असां सुबुह 10 बजे खां वठी शोधाए मच कोयटा जी हिमायत में हिते वेठा आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला जेसिताईं शोधा जा लवाहिकीन वारिसीन वरसा उते वेठल हूंदा असां हिन धरणे खे जारी और सारी रखंदासीं। मुतालबा इहो आहिनि त असांजा 9 मुतालबा आहिनि पर उन में जेको अहम तरीन मुतालबो उहो इहो आहे त वज़ीर आज़म पाकिस्तान खे लवाहिकीन सॾनि पिया त अचु असां सां हिते मिली पोइ वञ। असां हितां उथण लाइ तयारु आहियूं, जेसिताईं तूं न मिलंदे, जेसिताईं तूं न ईंदे असां न उथंदासीं। त असां इन जे लाइ वेठा आहियूं त वज़ीर आज़म पाकिस्तान खे उते वञिणो पवंदो, उन्हनि जा मुतालिबात बराह रास्त ॿुधणा पवंदसि ऐं इहो जेको सुबुह कावश अख़बार में ऐलान कयो आहे त मां फिलफोर कोन थो वञी सघां ऐं हीअ बि चवे हीअ रियासत मदीना आहे। इहो मूंखे ॿुधायो छा रियासत मदीना में जेको आहे सो माना अदल हुयो या ज़ुल्म हुयो? हीअ जेको ज़ुल्म थियो आहे उन्हनि मज़लूमनि जी हिमायत जे लाइ वज़ीर आज़म वेंदो त मरी वेंदो, हुनखे केरु खणी वेंदो? असांजी इहा मञता मञींदो त असां धरणनि तां उथंदासीं। असांजा क़ाइदीन, असांजा अकाबरीन, असांजा उलमा सभु जा सभु इन शइ जा क़ाइल आहिनि ऐं लवाहिकीन बिलख़ुसूस असां उन्हनि जे चवण जेसिताईं हू पाण न मञींदा तेसिताईं असां न मञींदासीं। असां साईं अॼु 5 ॾींहं आहे जो उहे -7 में कोयटा में जेके वरसा आहिनि उहे पंहिंजा अज़ीज़नि जा लाशा रखियो हुते वेठा आहिनि ऐं वज़ीर आज़म साहिबु चए पियो त आउं हुते वञा थो अञा ताईं वियो कोन्हे। जेको वज़ीर आज़म हुननि सां गॾु वेही करे हुननि जा ॾुख सूर ॿुधण लाइ तयारु कोन्हे उहो छा कंदो? हीअ जेके बि धरणा जिते बि लॻा पिया आहिनि असीं सभु ताबे आहियूं। असांजा क़ाइदा आहिनि हुते जेके कोयटा में आहिनि। हुतां जीअं हुते जो तदफ़ीन थींदी हुननि जूं ॻाल्हियूं थींदियूं, उन पहिरियों जेको मुतालबो आहे उहो इहो आहे त वज़ीर आज़म हुते पहुचे ताकी ख़बर त पए त वज़ीर आज़म खे पंहिंजे मुल्क ख़ुदा दादे पाकिस्तान जी ख़बर बि आहे या न। रियासत मदीना जेका ठहे पई, रियासत मदीना में त काफ़र खे बि जेको आहे अमन और सलामती आहे, हिंदू खे बि आहे, ईसाई खे बि आहे। हीअ छा आहे? ऐं आउं त इहो चवंदुसि त हीअ जेके यौम मए ते मज़दूरनि जूं जेके तनज़ीमूं आहिनि मज़दूर हुकूक जे लाइ, अॼु उहे किथे आहिनि? हुकूक इंसानी जा पासदार किथे आहिनि?
हीउ सॼे पाकिस्तान में हले पियो ऐं इंशाअल्लाह ऐं कामयाबी थींदी। असां कंहिंखे इन्हनि खे चयो वेठा आहियूं बाबा कंहिंखे का तकलीफ़ न पहुचे, जेके गाॾियूं हेॾा बीठियूं आहिनि हेॾा बीठियूं आहिनि सॼे पाकिस्तान में उहे पंहिंजी जाइ ते बीठियूं हुजनि। जॾहिं हुतां खां हिकामात ईंदा इंशाअल्लाह असां दुआ सां ख़ैरु ख़ूब न बसि गाॾियूं बीठियूं आहिनि असां उन्हनि खे छॾियूं कोन पिया। ॿियो इंतिज़ामिया हिते त असां सां का बि ॻाल्हाइण लाइ को आई कोन्हे को, या ॿिया बि जेके जाइ आहिनि उन्हनि ते बि न आया आहिनि। बहरहाल असां सां ॻाल्हाइण जो को मसइलो कोन्हे, असां ताबे आहियूं हुननि जे। अगरि हुते मसइलो हल थी वेंदो, हींअर बि मुंहिंजी 10 मिंट पहिरीं जेका आयो आहे हुते ॻाल्हि थी, हुननि चयो त भई 5 बजे ताईं हुननि चयो आहे त अगरि को हल निकिरी वियो ठीकु आहे, वरना 5 बजे सॼे पाकिस्तान में अञा जंहिं जाइ ते रहियल आहे उन जी जाइ ते बिल्कुलु बंदि थी वेंदो सॼो धरण। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।